हलियो आ काका पटेल हलियो आ अलिया मानी का हूँ रोटी खाए आयो आ तिना मोकल है तू भली खा रोटी। काका पटेल मुबारक होवनी। भाई जानल मिना वाधाई दीनी की थियो है। ए काका पटेल तो जी बनीअ जा पक्का कर ठही विया है ऐं मां हुन जी मुबारक थी ॾे। हाँ तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ओए। हाओ काका सारंग पुट सॼो कम पको करे छॾियो आहे। रब उहे ना सोभारो करसे भाई। काका पटेल तो बि हाणे थी वए जमींदार। ओए ई त आहे बुरा पर ई मो मुजेरी ॾाढो डिंगो माण्हू है ए ॾुखियो पासे होए तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। ए काका पटेल हाणे न ठोड़े मुजेरी के मुंह ॾेई वठंदासीं तोल को माकर। माटी वात वड़े भी झेड़े री थी न झेड़े में मजो कोनी। ए काका पिंड जे हक ते जहिड़ो करणो पियो न ए कबो ऐं की न छॾबो। हाओ काका पटेल ई बनी हाणे आंजी थी। ओए भाई असारी थी पर ओ मो मुजेरी माण्हू ॾाढो डिंगो है ॾुखियो पासे तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। ओए भाई ओए ओए काका तू पंहिंजे घर वेठो हुज पाणे असां हिन चने सर खे मोह ॾींदासीं। हाओ पटेल पुट बुरो सच थो चोए। हेमा तू काके पटेल खे चाय प्यार त मगज ठिकाणे अचे हिनखे ॻाल्हि सम्झ में की नथी अचे। ओए भाई होए तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए ॾाढो मगज में सूर है। ओए होए चाय काढ़े दी। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।